नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असी तव्हांखे भरियासिटी में खबर ॾींदा हलूं त भरियासिटी में मुस्लिम लीग नून जे वफ़द मुस्लिम लीग नून सिंध जो सदर सईद शाह मोहम्मद शाह, कमर जमा राजपर, लाला करीम काकड़, मलिक वसीम ऐवान ऐं ॿिया जलबाणी हाउस पहुची GDA जे अॻवान शकील खान जलबाणी सां संदसि घरवारी जे वफ़ात ते उज़रख़्वाही कई है। ताज़ियत जे बाद आयल वफ़द सां इलाइक़े जे सियासी सूरत हालनि ते ख़्यालनि जी इज़हार कयो वियो। ॿिए पासे ज़रियनि खां मालूम थियो त नून लीग सिंध जे सदर शाह मोहम्मद शाह पारां GDA जे अॻवान शकील खान जलबाणी खे नून लीग अॻवान शहबाज शरीफ जो ख़ुसूसी पैगाम पहुचायो है ऐं मुस्लिम लीग नून में शमूलियत जी पिण दावत ॾिनी। इन मौके ते GDA जे अॻवान रईस शकील अहमद जलबाणी मीडिया खे ॿुधायो त नून लीग सिंध जे सदर शाह मोहम्मद शाह सां पुराणा तालुकात आहिनि। हू घरवारी जी वफ़ात ते ताज़ियत लाइ आयो हो। असां हमेशा इलाइक़े जी अवाम जी बिना कंहिं फ़र्क़ जी ख़िदमत कई है। हिन वधीक चयो त असांजा दरवाज़ा नून लीग समेत सभिनी सियासी पार्टियुनि लाइ खुलियल है। बाक़ी नून लीग में शमूलियत जो फैसलो अञा ताईं न कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।